मेहड़ गुजरात मेहड़ शागिर्द तहत परां सिंधु दरिया मां गैर कानूनी केनाल ख़िलाफ़ सखर बबरलो में लगल धरणे ख़िलाफ़ यकजहती तौर एहतजाजी रैली कढी। M9 इंडस हाईवे मेहड़ बाईपास ते CNG खां रोड ब्लॉक करे वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा रहिया। रोड ब्लॉक ट्रैफ़िक मुअतल मेहड़ ए सेक्शन पुलिस पहुची मुज़ाहिरनि खे रोड खोलाइण लाइ चयो। मुज़ाहिरनि जे इनकार ते DSP मेहड़ SHO ए सेक्शन अली असगर शाह पारां ज़बरदस्ती रोड खोलाइण लाइ शिकताण शागिर्दनि मथां तशद्दुद लाठी चार्ज 10 खां वधीक शागिर्द गिरफ़्तार करे वरिता। गिरफ़्तार शागिर्दनि में सजाद महसर सरफराज़ हुब्तार वाजिद ऐं ॿिया शामिल। मुज़ाहिरीन मेहड़ SHO मेहड़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई रहिया हुआ जिन जो चवणु हो त जेसीं ताईं असांजे गिरफ़्तार साथियुनि खे आज़ादु न कयो वेंदो असीं रोड ते वेठा आहियूं। हुननि IG सिंध DIG SSP दादू ऐं आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त असीं शागिर्द पुरमन एहतजाज रिकॉर्ड कराइण ख़ातिर मुज़ाहिरो कयो। असीं शागिर्द आहियूं। मेहड़ पुलिस असां सां दहशतगर्दीअ वारो सलूक कंदे तशद्दुद कयो आहे। शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी सोशल मीडिया ते दबाव सबबि राति देर सां मेहड़ पुलिस गिरफ़्तार थियल शागिर्दनि खे आज़ादु करे छॾिया ऐं सभई शागिर्दनि खे खोले छॾियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।